दोस्तों ड्रामा सीरियल दुलाब जी पोइ खिस तव्हां ॾिठी ऐं अॻी जी नई कहाणी तव्हांखे ॿुधाईंदासीं हिन नंढड़े वीडियो में। दोस्तों वीडियो अचण खां एपिसोड अचण खां पहिरीं ई असां तव्हांखे कहाणी ॿुधाइण वारा आहियूं ऐं तव्हांखे अॼु ख़ुशख़बरियूं ई ख़ुशख़बरियूं ॿुधाइण वारा आहियूं हिन नंढड़े वीडियो में। दोस्तों शायदि को सो यूट्यूब चैनल में सभिनी दोस्तनि नवें खे पुराणनि खे वेलकम ऐं सभिनी खे अर्ज़ु कंदुसि जे तव्हां सब्सक्राइब नाहे कयो असांजे हिन यूट्यूब चैनल खे लाज़मी सब्सक्राइब करे छॾियो, छो त हिन ते तव्हांखे हर टाइम बर वक़्तु नई अपडेट्स मिलदियूं रहंदियूं शोबिस जे हवाले सां। हलूं था अॼु जी अपडेट जी तरफ़। अॼु जी अपडेट दोस्तों मां ॿुधाईंदो हलां त इहा आहे हाणे दुलाब ड्रामो जेको अॻिते क़िस्ता अचण वारियूं आहिनि इन्हनि में तव्हां ॾिसंदो त दुश्मन जा ख़ात्मा थींदा, जेका शैतानगिरियूं कंदा उन्हनि जा ख़ात्मा थींदा ऐं जेका रस्ते खां भटकियल हुया उहे बि रस्ते ते मोटी ईंदा, यानी रहसन वारा जहिड़ा माण्हू, मुराद जहिड़ा माण्हू ऐं सोढल जहिड़ा माण्हू ऐं शानवाज़ ख़ान त रस्ते खां कान्हे कॾहिं बि जेको भटकियल तूं ई हुयो सिधे रस्ते ते कोन ईंदो, उन जो त आख़िर ख़ात्मो ई थियणो आहे। ऐं होॾां दोस्तों मां ॿुधाईंदो आहियां नवां किरदार बि पोइनि किस्तनि में तव्हां ॾिठा ऐं आख़िरी स्पेल में काफ़ी नवां किरदार तव्हांखे ॿिया बि नज़र ईंदा ऐं मंसूर ख़ान जे हक़ में ॻाल्हाइण में तव्हांखे पेश नज़र ईंदा। दोस्तों अॼु जो पुॻो वीडियो पुॼाणी ते असांखे ॾींदा इजाज़त, मिलंदासीं तव्हां सां ॿी वीडियो में। लाइक सब्सक्राइब शेयर ज़रूरु कंदा असांजे हिन यूट्यूब चैनल खे, हिन लिंक खे ऐं बेल आइकन खे आल ते कंदा, सुठा कमेंट कंदा।